सिंध यूनाइटेड पार्टी जो अहम इजलास मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि कराचीअ में SUP सेक्रेटरीट ते थी गुज़रियो। इजलास में मुल्क ऐं ख़ासि तौर सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई, जॾहिं त इजलास में आम चूंडुनि जी तयारियुनि जो जाइज़ो पिणु वरितो वियो, जंहिं बैदि ॿियनि सियासी पार्टियुनि सां इतिहाद ऐं सीट एडजस्टमेंट ते पिणु मुशावरत कई वई। SUP अॻुवाणनि जी तजवीज़ ऐं राय जे बुनियाद बाबति फ़ैसिलो कयो वियो त आईंदा जो लाहे अमल जुड़ण बाद ॿीहर गॾिजाणी घुराई वेंदी, जंहिंमें हिकमत अमली जोड़ी वेंदी। इजलास में सैयद ज़ैन शाह, रोशन अली बुढ़ो, जगदेश आहूजा, मुनीर नाइच, अमीर आज़ाद पंवर, अमीर अली थेबो, ख्वाजा नवीद, मुख्तार मेमुण ऐं ॿिया अॻुवान शरीक हुआ। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़।